नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त कंदरकोट में बतामिनी बतापुर मां तंग थी हिंदू वापारियुनि जा 5 ख़ानदान पंहिंजी भेण भुञी खे सवे हालियतुनि सां अबाणे शहर खे आलूदा करे छॾी इंडिया ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं लॾ पलाण करे रवाना थी विया। कंदरकोट हॉलेल पारां भते जूं पर्चियूं मोकिलण भत्तो न ॾियण जी सूरत में घर संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं मिलण खां तंग थी करे हिंदू वापारी जा 5 घर पंहिंजे अबाणे वतननि खे छॾे करे पंहिंजे लॾो खणी ॿियनि शहरनि ऐं इंडिया रवाना थी विया। न को कंहिंजी का मालकी करनि था, न को कंहिंजो इहो चोरियूं चकारियूं चिठियूं गुंडागर्दियूं भत्ता वसूलियूं सफ़ा ईअं किनो करे छॾियो अथऊं माण्हू खे जीअं जंजाल करे छॾियो। जंहिंजो दुनिया में मिसाल न आहे पर इन सिंध धरती खे छॾणु ॾाढो ॾुखियो आहे। पर छा कजे, जान जी सलामती ॿारनि जी सलामती अमन जा इहे हितां जा चोर ऐं चौकीदार सभु गॾिया वेठा नी। कंदकोट ईअं सम्झो त सफ़ा रहण जे लाइक़ु न छॾियो अथऊं। असां पर हितां जा असांजा सिंधी मारूड़ा ग़रीब वीचारा उहे बि सेफ न आहिनि। उहे बि वीचारा चवनि था तव्हां त इंडिया वेंदो असां काॾे वेंदासीं। बसि इन मारूड़नि जे करे हिते असांजी धरती तंग करे छॾी अथऊं। न को पुलिस आहे, न को ॿियो कुझु आहे, न को MP आहे, न को मिनिस्टर आहे, न को अचण वारो आहे, न को वञण वारो आहे। जंहिंखे जीअं वणे थो ग़रीब खे आज़ादियुनि था। घटि अॼु 4-5 फैमिलियूं वञनि थियूं हितां कंदकोट मां, घटि में घटि 4-5 फैमिलियूं वञनि थियूं। अञा पासपोर्ट डिले थिए थी, पासपोर्ट नथी मिले, वीज़ा नथी मिले, इन परेशानियूं माण्हू हिते मजबूरी खां रहिया पिया आहिनि। न त जेकॾहिं इहा सहूलियत मिली वञे, गवर्नमेंट खे अपील था कयूं त इनखे पासपोर्ट ऐं वीज़ा ॾियनि त जल्दी जीअं हिते निकाल करणो अथनि त निकाल कनि। छाजे लाइ हिते आज़ारनि था? मारूड़नि जी वधि में वधि पारत अथनि। सिंधी मारूड़ा असांजा बेयतीम बेमरोज़गार उनजी पारत अथनि। वधि में वधि उन मारूड़नि जो ख़्यालु करनि, नंगनि जो ख़्यालु करनि।